जस्कम चेयरमैन सनान खान कुरैशी समेत क़ौमी कारकुननि जी गिरफ़्तारी मथन कूड़ा केस दाख़िल करण ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी रैली कढी वियो। काज़ी अहमद चेयरमैन सनान खान कुरैशी, अमजद मयसर, दीदार शाम, पार्टी तर्जमान आसिफ मक्सी, अशरफ कलोड़ो, इलाही बख्श बकक समेत जस्कम क़यादत ऐं सिंध एक्शन कमेटी जे अॻुवाणनि क़ौमी कारकुननि जी गिरफ़्तारी ऐं मथन कूड़ा केस दाख़िल करण ख़िलाफ़ एडमोर खां अली रज़ा ख़ासकली, साजन कुंबर, ग़ुलाम शबीर संगरा, पीर नईम एजाज़ ख़ासकली जी अॻुवाणी में एहतजाजी रैली कढी वई। मिठाणी में जस्कम चेयरमैन सनान कुरैशी ऐं क़ौमी कारकुननि ते जेल इंतज़ाम पर तशद्दुद ऐं उनजी आज़ादी लाइ एहतजाज कयो वियो। अलामती बुख हड़ताल कई वई। कैंप ते फैसल मस्तोई, फ़याज़ शेख, बशीर सोलंकी, उर्स मशहूरी ऐं ॿिया शरीक थिया। मेड़ में सिंध यूनाइटेड पार्टी जे सॾ ते सिंध एक्शन कमेटी जे कन्वीनर सैयद जलाल मोहम्मद शाह समेत मरकज़ी क़यादत ते केस दाख़िल करण ऐं गिरफ़्तार कारकुन खे आज़ाद न करण ख़िलाफ़ सिकंदर सोडर, डॉक्टर बरकत जतोई, अब्दुल हमीद सुमरो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतजाज कयो वियो। इन मौक़े ते ॻाल्हाईंदे अॻुवाणनि चयो त PPMQM जी सोचियल सम्झियल साज़िश तहत सिंध में ज़मीन जो बलाल कराए कराची मां सिंधी माण्हुनि खे बेदख़ल कयो पियो वञे। अॻुवाणनि चयो त अॼु सैयद ज़ैन शाह पाण खे कानून हवाले करे वाज़े कयो आहे त असीं कानून जी बालादस्ती ते यकीन रखूं था। कूड़नि केसनि खे मोड़ ॾींदासीं। सिंध धरती ते धारियुनि जी बालाल करे बर्दाश्त न कंदासीं। हुननि चयो त हू मलिक लीग सिंध हुकूमत जे करतूतनि ख़िलाफ़ पुरअमन एहतजाज जारी रखंदा। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।